अस्सलाम वालेकुम नाज़रीन, और ॾिसी रहियो धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिंगोर। जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। सिंध समेत समूरे मुल्क में करबला जे शहीदन के भेटा पेश करण लाइ मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। कराची में 8 मुहर्रम बरामद जो मरकज़ी मातमी जुलूस रवां तवां। मातमी जुलूस रवायती रस्तनि खां थींदो। इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया ते नहर थींदो। निगरानी लाइ सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। हैदराबाद सखर ॿियनि शहरनि में बि मातमी जुलूस बरामद कया विया। सिंध में सावणी जे बरसातुनि जो सिलसिलो जारी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसगारो, मलीर, शाहिरा फैसल, गुलिस्तान जोहर, सफूरा ऐं सचल ॻोठ समेत ॿियनि इलाइक़नि में मींहुं वसण जे नतीजे में रोडनि रस्तनि तोड़े हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। मवासिलाती निज़ाम मुतासिर। चौमासे बरसातनि सबब सिंध जे आबादगारनि खे मजमूई तौर 50 अरब रुपयनि जो नुक़सान। सिंध आबादगार बोर्ड सरकार खां मदद तलब करे वरिती। बरसात ऐं बोर्ड मुतासिर इलाइक़नि में ज़रई कर्ज़ तोड़े ढल माफ़ करण ऐं बिना व्याज जे कर्ज़ ॾियण जो मुतालबो। महमूद नवाज़ चयो आहे त बरसातुनि जे करे खजी, बसर, कपे ऐं मिर्चनि जे फसल खे कापारी धकु रसियो आहे। हेलीकॉप्टर हादसे खां पोइ सोशल मीडिया ते ख़ौफ़नाक मुहिम हलाई वई। शहीदनि जे मज़ाक उॾाईंदड़नि जो एहसाब अणंतर आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बयान। संदसि चवण आहे त नंढड़े ज़हननि में ज़हर भरिजी ते बदतहज़ीबीअ खे हथी मिलणु तकबुर ऐं मुनाफ़िक़त वारे सियासी नज़रिए जो ई नतीजो आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हू 13 अगस्त ते यज़ीदी हुकूमत जे फस्ताइत खे मोहर ॾियण लाइ अमल जो ऐलान कंदो। अॼु जो यज़ीद अमरीकी साज़िश सां हुकूमत में आंदो वियो। पाकिस्तान अॼु यज़ीदियत जे घेरे में आहे। वफ़ाक़ी हुकूमत PTI फॉरेन फंडिंग केस जी जांच में FIA सां सहकार न कंदड़नि खे गिरफ़्तार करण जो ऐलान करे छॾियो। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त केस जी जांच में FIA सां सहकार न कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। 9 सीटनि ते ज़िमनी चूंड में PTI खे शिकस्त मिलंदी। नवाज़ शरीफ़ ईंदड़ चूंड मुहिम खां अॻु ई वापसि अची वेंदो। PTI अॻुवान फवाद चौधरी चयो आहे त कंहिं माउ पुट में दम आहे जो इमरान ख़ान खे नाहिल करे हू आख़िरी मरहले जी तयारी करे रहिया आहिनि। 13 अगस्त ते तारीख़ी जलसो थींदो। खेनि चूंडनि खां भॼणु न ॾिनो। PTI फॉरेन फंडेड पार्टी साबित थी चुकी है। पॾे मां फंड वठंदड़ पार्टी जा समूरा दग बंद थी चुका आहिनि। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे PTI केस में 9 भेरा वकील तब्दील ऐं 50 भेरा ॿुधणी मुलतवी कराई। इमरान ख़ान राणा सनावला खां ॾिनल हो। संदसि ख़िलाफ़ कूड़ो केस कयो वियो। राणा सनावला जे ख़ौफ़ सबब इमरान 25 मई ते भॼी वियो हो।
इमरान खान जी एजेंडा मुल्क में ॾकेड़ पखेड़ण आहे। इमरान खान कारकुननि खे भड़काए पियो। नौजवान संदसि ॻाल्हियुनि में न अचनि। सूबाई वज़ीर शर्जील नामेवर चयो त हेलीकॉप्टर सानीअ ते PTI ग़लत मुहिम हलाई। इमरान खान अहिड़ी हरकतनि खां पासो करे समूरी क़ौम में PTI चेयरमैन लाइ नफ़रत आहे। इमरान खान वज़ीर आज़म तौर तोशाखाना मां कुछ तोहफ़ा मुफ़्त में खणी वियो। PTI चेयरमैन ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन में दाख़िल रेफरेंस में इंकशाफ। इमरान खान कुछ तोहफ़ा पैसा ॾेई हासिल कया पर अक्सर तोहफ़ा अदायगी करण खां सवाइ घर खणी वियो। उन तोहफ़नि में पंहिंजे गोशवारनि में बि ज़ाहिर न कई। PTI अॻवान शीरी मज़ारी छे अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ट्रम्प पारां मुल्क जे हिसास इलाइक़नि जो दौरो करण ते तनक़ीद। संदसि चवण त अमरीकी सफ़ीर ऐं संदसि गैम तुर्खम वेंदे पाकिस्तान जे हिसास इलाइक़नि मां गुज़री रहियो आहे। ज़मीन जो सर्वे करे रहियो आहे। खेसि सरकारी ब्रीफिंग ॾिनी वई आहे। डोनाल्ड ट्रम्प वायसरॉ ऐं गुरूर जो नालो आहे। अमरीकी साज़िश तहत हुकूमत जी तब्दीलीअ जी हिकु ॿी एजेंडा पूरी थी। कर्ज़ लाइ बि आर्मी चीफ खे फ़ोन करणी पइजी रही आहे। मुल्क ॾेवाले तरफ़ वञे पियो। अवामी मसूल लीग जे सरबराह शेख रशीद चयो त नाणे वारे वज़ीर खे हिकु हफ़्ते टैक्स लॻाए ॿिए हफ़्ते वापसि वठे थो। नाणे जी मटासटा ऐं एक्सपोर्ट घटिजी रही आहे। आसमानी ताक़त ऐं अवाम इमरान खान सां गॾु आहे। कंदकोट भरिसां धाड़ेल ठटे वासी ॿिनि नौजवाननि खे अगवा करे विया। मुखवी अली असगर समूह ऐं रफ़ीक बुरड़े जे वारसनि खां 8 लख भुंग तलब। ग़रीब माण्हू आयूं एतिरी रक़म किथां आणियूं। मुखवियुनि खे जल्द बाज़ियाब करायो वञे। वारसनि जो मुज़ाहिरो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कंदकोट मां नौजवान जे अगवा वारे वाक़े जो नोटिस वरितो। IG सिंध खे मुखवियुनि जी तुर्त बाज़ियाबी यकीनी बणाइण जो हुकुम। अकल मां पुरस्कार नमूने गुम थियल नीगर जो 24 कलाक गुज़रण बजाए बाद पतो न पइजी सघियो। धरती न्यूज़ गुम थियल नीगर जा CCTV फुटेज हथ करे वरिता। फुटेज जी मदद सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा। नीगर खे जल्द खां जल्द बाज़ियाब कराए वेंदो। पुलिस जो बयान। हैदराबाद जी अदालत इसरा यूनिवर्सिटी जे चांसलर प्रोफेसर हमीदुल्ला काज़ीअ खे 50,000 रुपयनि जे मुचलकनि एवज़ ज़मानत ते आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। स्पेशल जज पारां प्रोफेसर खे हथकड़ियुनि में ॾिसी पुलिस ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत जे हुकुम ते हमीदुल्ला काज़ीअ खां हथकड़ियूं लाथियूं वयूं। जाली डिग्रियूं जारी करण जे इल्ज़ाम हेठि प्रोफेसर हमीदुल्ला काज़ीअ खे पुलिस गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार कयो। सरहद वेझो जहानपुर शरीफ़ में लांगा ऐं मलण बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो नीगर क़तल। जहिड़े दौरान 16 वरनि जो राजा हुसैन मलण मारिजी वियो। धुरनि में छिकताण। काछे में गेस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो। वधीक हिकु ॿारड़ो फोत। टंडो रहीम खान जे ॻोठ मुराद जमाली वासी 2 वरनि जो अहमद अली गेस्ट्रो विघे फोत थियो। फोतियुनि जो अंग 14 थी वियो। इलाइक़े में केतिराई ॿारड़ा गेस्ट्रो में मुब्तला। सिहत खाते तहरुक न वरितो। रेती ऐं बरपासी जे इलाइक़नि में आंडे जी बीमारी पकड़जण वारी धरती TV जी ख़बर जो नोटिस। धरती TV ते ख़बर नशर थियण खां पोइ सिहत खातो जागी पियो। DHO जी हिदायत ते मरीज़नि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डॉक्टरनि जूं टीमूं मुतासिर ॻोठनि में पहुची वयूं। गुड्डू बैराज ऐं सखर बैराज वटि विचोले दर्जे जी बोर्ड बरक़रार। गुड्डू वटि पाणी जी आमद 4,09,109 क्यूसिक रिकॉर्ड। गुड्डू बैराज वटि पानी जो छोड़ 3,86,599 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि पानी जी आमद 3,84,560 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पानी जी आमद 1,92,589 क्यूसिक रिकॉर्ड कई। इसराइल जा फ़लस्तीन ते ॿिए ॾींहुं बि हमला। ॿारनि समेत शहीद थियलनि जो अंग 24 थी वियो। 203 फ़लस्तीनी ज़ख़्मी। हमास मूजिबि इसराइल जबालिया मुहाजिर कैंप वेझो ॿारनि ते हमिलो कयो। इस्लामिक जिहाद पारां इसराइल ते 400 रॉकेट फायर।